मुझे अल्लाह जे दर ते कहानी जह भी हिन मुझी न्याणी ज़ीनत सां नाहक कयो आहे वो बिनी जहानन में ज़लील ख्वार थी दो। आमीन अदा। आखिर मुझी जानी के जो छा बिगाड़ियो जेके एनी सजा दी वही है। सावण फकीर तुम्हारी धी के न आऊं तो चवा थी इन्हें चांटो की जो निभाग खाई बेतस वो क्यों माई फापुल आने सावण फकीर तो के खबर ना है तो ने छोकरी सान जी डेग केतरी हुई सही खबर अथई ऐ सियाणो मानू आई तो के खबर है सोबत जो के असर पवंदो आ ठाही दी भी उहा सोबत है तो ठाही दी भी सोबत है। हाय हाय तौबा 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 अरे सोबत जो असर ॾाढो पिछड़ो थींदो तई। माई फापुल मेरी खुदा जो खौफ कर तू चांडो के में केड़ा है बनिठा है जो उन जी सोबत पे नजर रखी ए उन के ज़लील ख्वार में समझी। आई सावण फकीर या चांटो की छोरी सजो शहर भेले आई है तोखे मोखे केड़ी खबर त आसमान जा वसंदड़ ककर केतरा दग मापे आयो है। हाँ पुल जे कदे के मानू के पंजो ऐब बे जी मानकी में दिसण में इंदो आ न उन खां पो उन मानू जी बर्बादी जी शुरुआत थींदी आहे। छंदा सफा को सादो मानू आई तो क्या ज़माने जे बदलजण जी थुलण जी का खबर न थी पवे ए तो हाणे सादो भी न थी। मां भी को एड़ो सादो ना है जो गिरहो नकमा खाइंदो हो जा मां सादो हुंदे भी सच कूड़ के सुनाणे में तो आया। अदा हाणे छा तो सा बहस कया तुझे मथा न शाह मुराद वारन जी मोहब्बत ॾाढी सवार है सजो ज़हन ओडई अथई हाणे उन्हनि जे बारे में तो सा छा ॻाल्हायां मूंखे एतिरो ॿुधा। हाँ डॉक्टरन छा चयो आहे ज़ीनत जी तबियत कीअं आहे? अल्लाह करे मुझो मेहरबान है कारसाज आहे माई ज़ीनत थोड़ी देर लाए सुबह जो अख पटी हुई गाल है कहा न सकी बाकी डॉक्टर चवन था हिन जी तबियत खतरे खां बाहर आहे। अल्लाह कंदो ठीक थी थी। चिबड़ खां तो घणे वक्त खां पोइ साई पटी आहे पोइ पट बि तोखे टाइम ते मानी ॾींदो हूंदो ऐं तोसां रिआयत बि कंदो आहे न। दादा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾो ही जेके 2-3 ग्राम मानीअ जा मां खाईंदो आहियां न ये सिर्फ़ ऐं सिर्फ़ जीअण जे ख़ातिर खाईंदो आहियां तव्हां जे हथनि जी मानीअ खां ज़हर भलो आहे ज़हर। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।